कराची औकाफ़ खाते जे सेक्रेटरी पारां मैनेजरनि जूं वॾी पैमाने ते बदिलियूं ऐं मुक़ररियूं कई वयूं आहिनि। सीनियर कंप्यूटर ऑपरेटर जहांगीर कनासरो ते नवाज़िश कई वई। दरगाह मिस्त्री शाह जो मैनेजर मुक़ररु थी वियो। नोटिफिकेशन मूजिबि कराची जे एडमिनिस्ट्रेटर औकाफ़ जे मामलनि जी निगरानी जा इख़्तियार बि सीनियर कंप्यूटर ऑपरेटर जहांगीर कनासरो हवाले कया विया। सेक्रेटरी औकाफ़ पारां बदिलियुनि ऐं मुक़ररियुनि जी जारी कयल नोटिफिकेशन मूजिबि सचल सरमस्त दरगाह जे मैनेजर मुनीर चन्ना खां साउथ सर्कल टू कराची जे मैनेजर वारी इज़ाफ़ी चार्ज वापसि कई वई। नोटिफिकेशन मूजिबि कराची ईस्ट सर्कल जे मैनेजर SM सईद खे बदिली करे खेसि वेस्ट सर्कल जो मैनेजर मुक़ररु कयो वियो। नोटिफिकेशन मूजिबि साउथ सर्कल 1 जे मैनेजर विलायत हुसैन जतोई खे बदिली करे साउथ सर्कल 3 में मैनेजर मुक़ररु कयो वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।